शांति। हाणे सब 2 मिंट बाबा खे याद था करो। मां आत्मा में वेठी आहियां। निराकार बाप खे याद करी मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। हाणे बाबा जा महावाक्य तकड़ो। ओम शांति। मीठा मीठा श्री बाबा माजी तमी द्वारा चवंदा मीठे मीठे बार बाबा चवंदा हाणे शांति जी शक्ति सां ही क्रोध जी अग्नि खे असां समाप्त करे सघूं। जेसिताईं माण्हू सोचतो न ये क्रोध थो करे त क्रोध करे असां बि हिनखे क्रोध करे सुधारियूं। त बाबा चए कोई बि क्रोध कंदो आहे न त असांखे शांत रहणु खपे, मन सां बि ऐं मुख सां बि। मतलब साम्हूं वारो क्रोध थो करे, क्रोध जे वश थी करे कुझु उल्टा सुठा शब्द थो चए त मन में हुनखे स्वीकार न करो। अर्थात मन में हुनजे बारे में सोचो। बाबा चए थो ॿियो कुझु सोचण लॻी वञे त उहा ॻाल्हि सोचो ई न। उहो साम्हूं वारो छा थो चए छो थो चए न समय हुनजी छोकी क्रोध जे वश थी करे कोई ॻाल्हि चईंदो बि आहे न त उहा ठीकु न हूंदी आहे, मतलब सही न हूंदी। क्रोध पंहिंजी क्रोध जे वश थी करे लाइ छा छा चए थो हुन समय असांखे मन में ॿियो कुझु सोचणो हूंदो आहे। मुख सां बि कुझु न चओ ऐं मन में बि न सोचो। कॾहिं बि क्रोध करण वारी जे मुंहं ते ॾिसणो ई न खपे, हुनजी अखियुनि जी तरफ़ ॾिसणो ई न खपे। त बाबा जे छोकी हुनजो क्रोध वरी असांजे अंदरि घुसी वेंदो न। माण्हू कुझु क्रोध कंदो आहे त हुनखे ॾिसंदो आहे भई क्रोध थो करे, लेकिन हुनजी शकल ई न ॾिसणी खपे। बाबा चए थो क्रोध जी अग्नि खे शांति जी शक्ति सां ही असां शांत करे सघंदा आहियूं। हाणे हिकु जॻह आग जले थी त पाणी सां ई बुझाईंदा आहियूं त हूअं ई पाणी शांत थधो हूंदो आहे। हूअं ई असांखे बि कुझु हुन समय हुननि खे कुझु सम्झाइणो ई न, कुझु मुख सां मन सां शांत रहणो। थी सघे त उहो ॻाल्हियूं न ॿुधी परमात्मा खे थी सघे त हुनजी कोई ॻाल्हि ॿुधी न करे असांखे परमात्मा खे यादि करणो। इहो अभ्यास विझणो हूंदो। असां हिकु बार में असांखे ॻाल्हि ॿुधण में सुठी लॻंदी आहे न, लेकिन उहो जेकी बि सुठी ॻाल्हि ॿुधाए न हुनखे हिकु बार अप्लाई करे ॾिसो, जीवन में यूज़ करे ॾिसो। हिकु बार नथो थिए ॿिए टे चौथे जे पढ़ाई पढ़ंदो आहे न ॿार त पढ़ाई पढ़ंदो आहे त हिकु बार फेल थी वियो, मैम टेस्ट वरितई न आयो, ॿियो बार आख़िर त हुनखे यादि थी वेंदो आहे न, हुनजो अर्थ बि सम्झ में ईंदो आहे। ईअं ई असांखे जो बि बाबा सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधाए थो न हुनखे यूज़ करो। हाणे अगरि तव्हांजे साम्हूं कोई बि क्रोध करे न त हिकु त हुनजे मुंहं जी तरफ़ न ॾिसजो, अखियुनि में त ॾिसजो ई न। छोकी आत्मा क्रोध जे वश हूंदी आहे न, आत्मा भ्रुकुटी जे विच में हूंदी आहे ऐं भ्रुकुटी जे विच में हूंदी आहे त हुन आत्मा जी किरनियूं सभिनि खां पहिरियों अखियुनि सां निकिरंदियूं आहिनि। तॾहिं त देवी देवताउनि जी माण्हू चवंदा आहिनि हिननि जे अखियुनि में ॾाढी रोशनी, जो मूर्तियुनि में माण्हू अखियुनि में छो ॾिसंदो आहे, हुन मूर्तियुनि में जान न हूंदी आहे, लेकिन परमात्मा हुन मूर्ति जे द्वारा छोकी आत्मा भ्रुकुटी जे विच में आहे, हुनजे पासे में अखियूं आहिनि त अखियुनि द्वारा ई बुरी ऐं सुठी शक्ति माण्हुनि खे जल्दी मिलंदी आहे। ॾिसो कोई बि जादू कंदो आहे त बि अखियुनि सां ई कुझु कुझु करे छॾंदो आहे न। मतिलबु आत्मा कुझु कुझु सोचदी आहे त अखियुनि सां बुरो किरनियूं पंहिंजी आत्मा जे पई में। त क्रोधी जे मुंहं खे ॾिसणो ई न खपे, ख़ासि करे अखियुनि में त ॾिसो ई न। ऐं कोशिशि करे जॾहिं बि कोई क्रोध थो करे न त हुनजी ॻाल्हि खे हिकु कन सां ॿुधो, ॿियो कन सां कढो ऐं मन में असांखे या त ॿियो कुझु सोचो न त परमात्मा खे यादि करो। कुझु न कुझु मन में यादि कंदा रहो। सुठो सुठो तव्हांखे जेके बि पाठ या कोई सुठी ॻाल्हि आहे उहो सोचो। इहो अभ्यास हुजे न त ॾिसो अची वेंदो।
खे कोई भी क्रोध कंदो आहे, कोई भी किटकिट कंदो आहे, रोज रोज कुछ न कुछ चईंदो रहंदो आहे, पोइ तव्हांजी आदत पइजी वेंदी, तव्हां ॿुधंदे बि न ॿुधंदा। हिकु माण्हू हूंदो आहे कि धीरे धीरे ॿारनि खे जे घड़ी घड़ी चईंदा आहिनि त ॿुधंदे बि न ॿुधंदा आहिनि, लेकिन उहो असांखे अहिड़ो बेपरवाह बि न ठाहियो। असांखे हुनजे बारे में सुठो सोचे करे हुनजी आदत खे सुधारणो आहे कि रोज रोज किटकिट न करे, रोज रोज ईअं ईअं न थिए। ॿारनि जे लाइ पढ़ाई जे लाइ त चइणो ई पवंदो, लेकिन रोज रोज असां हुननि खे जेको ॿार अगरि पढ़ाई करणी हूंदी आहे हुनखे त पंहिंजे पाण ई कंदो आहे न। असां रोज रोज बि सोचियूं असांजा माउ पीउ आहियूं, असांखे ध्यानु ॾियणो पवंदो, लेकिन ॿारनि जी विशेषता में ॾिसो, अगरि असां हुनखे बार बार पढ़ाई जी तरफ़ फोर्स करे हुनखे करायूं था, लेकिन हुनजी इच्छा न आहे, हुनखे ॿियो कुझु सुठो थो लॻे, अगरि हुनखे खेॾण में कुझु सुठो थो लॻे, कुझु बि ॿियो कोई जीवन में क्राफ्ट, ड्रॉइंग, डांस वग़ैरह, त हुननि खे हुन ॻाल्हि में अॻियां वधाए, ज़रूरी थोरी सभु पढ़ाई में ई अॻियां वधाए। त असांखे इहे सभु पंहिंजो संस्कार माण्हू माण्हू खे ॾिसणो आहे न, हर हिकु आत्मा जो हिकु पार्ट हूंदो, हर हिकु आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पार्ट हूंदो आहे। कुझु कीअं आत्मा में घर जे कम करण जो सुठा संस्कार हूंदा आहिनि, कीअं आत्मा जो पढ़ाई में, कीअं आत्मा जो खेल कूदण में, कंहिंमें कहिड़ो कंहिंमें कहिड़ो, हर में कोई न कोई गुण ज़रूर हूंदो आहे। असांखे पंहिंजे गुणनि खे ॾिसी करे अॻियां वधणो आहे, न त दुनिया कीअं हले। हाणे सभी पढ़ाई में पढ़ाई कंदा रहनि त घर जो कमु केरु कंदो? सभी पढ़ाई कंदा रहंदा आहिनि, खेल कूद जेका हले थी, माण्हू खेल कूद बि ॾिसी करे ख़ुशि थींदा आहिनि न। अॼु सभु माण्हू क्रिकेट ॾिसनि था, कंहिंखे फुटबॉल मैच सुठो लॻंदो आहे, कंहिंखे हॉकी, कंहिंखे कहिड़ो। अगरि इहे ई ॿार बचपन खां ई क्रिकेट सुठी तरह न खेॾंदा त अॼु क्रिकेट मैच में एंट्री थी सघे आहे। ये भी पढ़ाई में लगना तो पोइ क्रिकेटर थोड़ी ठहणो। ईअं ई हर हिकु आत्मा में कोई न कोई विशेषता हूंदी आहे। तव्हां टीवी था ॾिसो, टीवी में ॾिसो था हिनजो रोल सुठो आहे, इहे ॾाढी सुठी एक्टिंग बि करे थो, ये ईअं ईअं। अगरि उहो बि पढ़ाई में अॻियां हली वञनि त तव्हांजे लाइ नाटक केरु ठाहिनि? कंहिंखे गानो थो सुठो लॻे, कंहिंखे डांस तो सुठो लॻे, कंहिंखे बि एंटरटेनमेंट करण लाइ दुनिया में आहे, लेकिन इहे थोड़ी कि वॾे थींदे इहे सभु करणो आहे। नंढे हूंदे हर हिक में इहे विशेषता ॾेखारण में ईंदी आहे न। त नंढे हूंदे असांखे पर पढ़ाई त कराइणी आहे, लेकिन माण्हू चईंदा आहिनि न ॿारनि खे न एॾी केॾो बढ़िया थो पढ़े, एॾी सुठा मार्क्स, एॾी सुठी रैंक, ईअं न फोर्स करणो खपे। अगरि ॿार पंहिंजे पाण ई इंट्रस्ट ॾेखारे थो, ख़ुशी सां पढ़े थो, त हुनखे असांखे हुन रीति हैंडल करणो। अगरि हुनखे ॿी ॻाल्हि में इंट्रस्ट आहे त हुनखे चयो पढ़ाई त पढ़णी ई थी, तुंहिंजी पढ़ाई बि ज़रूरी आहे, भले तूं हिन में अगरि तव्हांखे इंट्रस्ट आहे त हिन में ज्यादा अॻियां हलो। त इन रीति सां आहे असां पंहिंजे जेका घर में आए दिन कुझु न कंहिं ॻाल्हि ते क्रोध थींदो रहंदो आहे न, कॾहिं ॿारनि जे मथां, कॾहिं हिक ॿिए जे मथां, कॾहिं कंहिंजे मथां, त उहो ख़तमु थींदो वेंदो। त शांति जी शक्ति, शांति सां सोचो। आख़िर असां रोज रोज इहे माण्हू जेको बि क्रोध करे थो हुनखे बि चओ कि शांति सां सोचो कि असां हिन क्रोध खे, हिन ॻाल्हि खे जो रोज रोज जे कारण मुंहिंजो क्रोध थिए थो, हिनखे कीअं ख़तमु करो। आख़िर कोई त उपाय हूंदो न। जॾहिं चऊं था कि सुख शांति खपे त भॻवान त सुख शांति न ॾींदो न। भॻवान त सिर्फ़ु असांखे ज्ञान ॾेई सघंदो आहे, सम्झ ॾेई सघंदो आहे, सुख शांति जी गुण बि ॾेई सघंदो आहे, शक्ति बि ॾेई सघंदो आहे, लेकिन असां हुनखे यूज़ न कंदासीं त पोइ तव्हां चईंदासीं दे दे दे। अगरि तव्हां चओ था कंहिंखे, चओ था मूंखे इहा चीज़ दे, हुन तव्हांखे ॾेई बि छॾे, जेसि ताईं तव्हां हुनखे यूज़ न कंदव त ॾियण जो मतिलबु छा? हुन ॾिनी चई तव्हांखे हुनखे यूज़ करणो आहे न, तॾहिं त पतो लॻंदो न, हा भई हिन मूंखे ॾिनई, मां हिनखे यूज़ कयो, मूंखे फ़ाइदो मिलियो। हीअं भॻवान असांखे सुख शांति जी किरनियूं ॾींदो, आत्मा में भरंदो आहे इहे गुण शक्ति, लेकिन जेसि ताईं मां ई ख़ुदि शांत कीअं रहां हुनजो मूंखे सम्झ ई न आहे। भई हिन ॻाल्हि खे मूंखे बार बार छेड़णो न आहे,
हिन ॻाल्हि खे मूंखे हिन रीति करिणो आहे तॾहिं शांती ईंदी। बाक़ी ईअं चऊं असां मां शांत स्वरूप आत्मा आहियां, मां शांत आहियां, सुखी आहियां, शक्तिशाली आहियां, त थोड़ी थी वेंदसि। अॼु कोई चईंदो कि मां डॉक्टर आहियां, डॉक्टर आहियां, डॉक्टर आहियां, डॉक्टर थोड़ी ठही वेंदसि। डॉक्टर जी पढ़ाई पढ़ाई पवंदी न, हुनखे सभु कुझु सम्झणो पवंदो न। ईअं ई असां चऊं था असांखे सुख खपे, शांती खपे असांजे जीवन में। बाबा चए थो चओ मां शांत स्वरूप आत्मा आहियां, सुखी आत्मा आहियां। कुझु सम्झो कि मां शांत स्वरूप आत्मा आहियां, लेकिन मां थींदमि कीअं, प्रैक्टिकल में कीअं नज़र ईंदो कि हा ये शांत स्वरूप आत्मा आहे। तॾहिं मुंहिंजो सोचणु ॻाल्हाइण उथणी वेहणी शांती सां हूंदी, तॾहिं त माण्हू चईंदा न ये शांत स्वरूप आत्मा। त अगरि मुंहिंजे मन में अशांती अचे थी त कहिड़ी ॻाल्हि जे कारण अचे थी, हुनखे मां कीअं शांत करां। ये सभु पंहिंजे मथां महिनत करणी आहे। सिर्फ़ु भॻवान खां घुरणो न आहे, तो समझणो आहे कि असांजे जीवन में जो दुख परेशानी अशांती अचे थी, क्रोध सां घड़ी घड़ी जी ॻाल्हि जे लाइ करूं था, आखिर इनखे ख़तम करण जो उपाय छा आहे। कि माण्हू सोचदा आहिनि कि टेंशन आहे न त खुद जे शरीर खे ख़तम करे छॾींदा आहिनि। सोचदा आहिनि शरीर न हूंदो त बसि ख़तम। ते सोचदा आहिनि सम्झो शादी कयल आहे, लड़ाई झगड़ो रोज़ रोज़ लड़ाई झगड़ो थिए थो त ठीकु आहे न, असां अलॻि त थी वेंदा, लड़ाई झगड़ो ख़तम थी वेंदो। लेकिन ये लड़ाई झगड़ा जो संबंधन में थियनि था, ये आत्मा जो हिसाब किताब आहे न। अॼु तव्हां लड़ाई झगड़ा थियनि था, अलॻि बि थी था वञो त बि अगरि तव्हांजो हिसाब किताब त मन में त वीचार ईंदा हूंदा न। आत्मा जो ही तो हिसाब किताब आहे, जो आत्मा शरीर सां गॾु छुट्टो थी करे। अगरि तव्हां ॿ आत्मायूं शरीर सां अलॻि अलॻि जॻह ते रहो थी, लेकिन आत्मा तो सोचे थी न, आत्मा जे मन में तो वो विचार हलनि था न। त आत्मा जे मन जे विचार काथे बि पहुची सघंदा आहिनि। अॼु असां हिते वेठे मन सां परमात्मा खे यादि था करूं त परम धाम ते परमात्मा खे वञनि थी, भई मुंहिंजो इहो ॿार मूंखे यादि थो करे। त असां त हिन ई दुनिया में आहियूं, परम धाम त हिन लोक खां परे, पर लोक में परे से परे लोक आहियो, उते मन जी सोच वञी सघंदी आहे। त असां हिक ॿिए खां परे थी वञो, इहे थोड़ी सोल्यूशन थींदो। छोकी कोई बि माण्हू कहिड़े बि संबंध में जॾहिं जुड़ंदो आहे न, मतिलबु हुननि जो कोई न कोई हिसाब किताब आहे। त हुननि खे सोचणो खपे कि आखिर असांजो हिसाब किताब आहे ई, लेकिन असां अगरि अलॻि थियूं त मन सां बि अलॻि थियूं। त सहज उपाय छा आहे, परमात्मा खे यादि कंदासीं ऐं संकल्प कंदासीं कि त परमात्मा में शक्ति आहे। ॿ आत्माउनि जो हिसाब किताब ख़तम करण जी शक्ति त निराकार में आहे। असां जेतिरो परमात्मा खे निराकार रूप में यादि करे सघंदा आहियूं ओतिरो करो। अगरि तव्हांखे अलॻि न थियणो आहे, लड़ाई झगड़ो बि न खपे, लेकिन जीवन में अॻियां हलणो आहे, त तव्हां रोज़ परमात्मा खे यादि करे संकल्प करो कि असां ॿिन्ही आत्माउनि में जो बि पिछले जन्मनि जो बुरो खातो आहे, जो असां शिक्षित था करूं, परमात्मा की यादि जी शक्ति सां ख़तम थो थींदो। ये सोचण सां न आत्मा जो हिसाब किताब जेको बुरो हूंदो आहे न उहो ख़तम थींदो वेंदो। वो परमात्मा जी श्रीमत जेके बाबा असांखे हाणे मत थो ॾे न, हुन श्रीमत खे सम्झी करे पालन करे हलो ऐं पंहिंजो हाणे नयो संबंध, सुख जो संबंध न परमात्मा जी यादि में यादि करे हलंदा वञो त ॾिसो तव्हांजो जीवन केॾो सुठो थो थी वञे। कंहिंखे मारण, कंहिंजे लाइ उल्टो सुठो थियण, अलॻि थियण, इहे सोल्यूशन न आहे। कई बार हूंदो न माण्हुनि जो हिसाब किताब हूंदो आहे त हिक ॿिए खे मारता बि आहिनि, लड़ाई झगड़ो क्रोध वग़ैरह एतिरो थींदो रहंदो, इहे सोल्यूशन न आहे। जेतिरो असां मुख सां मन सां शांत रहंदासीं, न शांती जे सागर बाप खे यादि कंदासीं न, त शांती जी शक्ति सां तुंहिंजी आत्मा जो जन्म जन्मांतर जा पाप भस्म थी वेंदा, आत्मायूं हल्की थी वेंदियूं। ये बोझो ई आहे न, बोझो ई आहे जंहिंजे कारण आत्मा थी न मां थकी वई आहियां। न कई माण्हू
कि हाणे त मूंखां नथो थिए, मां त थकी वई आहियां। ये मां त थकी वई आहियां केरु थिए? आत्मा थी थिए। आत्मा जी थकान दूर करण वारो परमात्मा। हाणे बाबा चए थो सदा पंहिंजे जीवन में सभिनि जे लाइ सद्भावना शुभकामना रखो। अगरि असां सभिनि जे लाइ सुठो सोचंदासीं, सुठो ई कंदा रहंदासीं न, त असांजे जीवन में असांजी आत्मा जी स्थिति ॾाढी सुठी हूंदी, हिकदमि अचल हूंदी, हलचल में न ईंदासीं। अगरि तव्हां चाहींदा आहियो कि मां सदा हिक ई रस में, सदा शांत अचल स्थिति में रहूं, हलचल में न अचां, त हुनजे लाइ सभिनि जे लाइ सुठो सोचो। चाहे कोई कहिड़ो बि हुजे न, तव्हांजो छा थो वञे सुठो सोचण में? न, तव्हांखे कुझु पैसा थोरी था ॾियनि, सिर्फ़ु मन में सुठो ई त वीचार करणो आहे न। इहे बि माण्हुनि खां न थींदो। अॼु कंहिंखे चओ न हिन सम्झो कोई कंहिंसां ॾाढो बुरो कयो हुजे, बीमार हुजे, उहो चईंदा हिनजे लाइ दुआ करो, उहो बि माण्हुनि जे मन में सुठा वीचार अची न सघंदा। छोकी आत्मा जे मथां, आत्मा में एॾा सारा अवगुण आहिनि, आत्मा पापनि जे बोझनि सां एॾी भरियल आहे, आत्मा जे मन कॾहिं एॾे समय खां सुठा वीचार कया ई कोन अथव। हुनमें कोई रहम न आहे, दया न आहे, क्षमा भाव न आहे, कंहिंजो कोई कसूर नथो चए। बाबा चए थो हाणे जो बि आयो जीअं ठीकु आहे, लेकिन हाणे पंहिंजे मन में सभिनि जे लाइ सुठो सोचण जो अभ्यास करो। अञा ताईं असांखे कंहिं सिखायो न, भले चईंदा आहिनि सत्संग वग़ैरह सभिनि जे लाइ सुठो सोचो, लेकिन शक्ति थोरी ॾींदो आहे कोई। हिते जीअं जीअं असां परमात्मा खे यादि कंदा वेंदा आहियूं, असांजी आत्मा शुद्ध थींदी वेंदी, असांजी आत्मा में शक्ति ईंदी वेंदी आहे कि जेकी आत्मा असां बुरो कई न, असां हुनजे लाइ बि सुठो सोचण लॻी वेंदा आहियूं। मन में एतिरो सुठो शुद्ध थींदो वेंदो, शांत थींदो वेंदो। ये देहधारी मनुष्य जो भी असांखे भगवान सां यादि करण जो तरीक़ा या सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधाइनि था न, कि असां में शक्ति न भरंदा आहिनि, सिर्फ़ु सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि कि हीअं करो, हीअं करणो खपे। असांखे आत्मा जे मन खे सुठो लॻंदो आहे, तॾहिं त आत्मा घड़ी घड़ी हुननि जी ॻाल्हियूं ॿुधे थी, हुनखे सुठो लॻे थो, लेकिन आत्मा करे नथी सघे। मन खे जचे थो कि हा ये ॻाल्हि त ॾाढी सुठी आहे, असांखे सभिनि जे लाइ सुठो सोचणो खपे, लेकिन जॾहिं करण वेंदा आहियूं न, त आत्मा में उहा शक्ति न हूंदी। जीअं ॿार आहे, ॿार खे अगरि कोई ॻाल्हि सुठी थी लॻे कि हा मां बि करां, जेका वॾा माण्हू करनि था, ऐं करण वेंदो त करे सघंदो? न करे सघंदो न, अकेलो हूंदो त न करे सघंदो। अगरि कोई हुनजी मदद करे, सम्झो हुनजी कोई मदद करे त उहो करे बि सघंदो, त मदद सां ई कंदो न। हिन समय आत्मा सम्झ सां, शक्तियुनि सां, गुणनि सां नंढी थी वई आहे। आत्मा चाहे थी मां सुठो सोचां, आत्मा चाहे थी मां कर्म करां सुठा, आत्मा चाहे थी कि मां क्रोध न करां, मां शांत रहां, सदा सभिनि जे लाइ सुठो सोचां, रहम करां, दया करां, लेकिन आत्मा में शक्ति न आहे। त उहो शक्ति खे ॾेई सघंदो आहे आत्मा जो बाप परमात्मा। त हाणे तव्हांखे अगरि कंहिंजे लाइ सुठो सोचणो हुजे न, त परमात्मा खे यादि कजो, पोइ सुठो सोचो, ॾिसो तव्हांजी आत्मा में शक्ति अची वेंदी सुठो सोचण जी। अगरि तव्हांखे कंहिंसां घृणा न करणी आहे, कंहिंसां ईर्ष्या न करणी आहे, पंहिंजे जीवन में मस्तु रहणो आहे न, त सभु ॻाल्हियूं परमात्मा खे रोज़ रोज़ ॿुधाईंदा रहंदासीं न, हर कर्म कंदे परमात्मा खे यादि कंदा रहंदासीं, त ॾिसो परमात्मा जी शक्ति सां असांजे अंदर इहे जेका बि अवगुण आहिनि, हूंदा आहिनि आत्मा में, जैसे घृणा, ईर्ष्या, नफ़रत, गिलानी वग़ैरह, हे सभु ख़तम थी वेंदो आहे, इन सां वैराग्य अची वेंदो आहे। आत्मा हिकदमि चईंदी आहे न हाणे त मूंखे ये सभु न करणो, छोकी परमात्मा जी शक्ति हुनखे हिन सभिनि ॻाल्हियुनि सां मुक्त करे सघे। अञा ताईं ॾिसां भले माण्हू भॻवान खे यादि करनि था, लेकिन विधि ठीक न हुई, चऊं था मथे रहण वारो आहे,
हुनजो नाम रूप न आहे, निराकार आहे, लेकिन काथे आहे, कीअं रहंदो आहे, कीअं असां सां संबंध आहे, कीअं उहो असांखे शक्ति ॾींदो आहे, इहो थोरी पतो हुयो। हाणे बाबा ॿुधी ॿुधाई थी न, स्वयं खे आत्मा निराकार प्रकृति दृष्टि में सम्झो। भाई मां भी आत्मा आहियां, वो भी आत्मा आहे, त मिलन मनाइण आसान थी वियो न। ऐं मां पंहिंजे पाण खे शरीर सम्झां, हुनखे निराकार आत्मा सम्झां, त मिली न सघंदासीं। त बाबा चए थो कि हिन रीति मूंखे यादि करो त तव्हांजी आत्मा में शक्ति हूंदी। हाणे पंहिंजे जीवन में जो भी हिसाब किताब आहे न, कहिड़े भी रूप में हिसाब किताब अचे थो, हुनखे ख़ुशी ख़ुशी सां चुकतो करे, छोकी असांजो बोझो ख़तम थो थिए। ॾिसो, आत्मा जॾहिं गर्भ खां ॿाहिरि निकिरंदी आहे न, नंढा ॿार छो सुठा लॻंदा आहिनि, जॾहिं पैदा थींदा आहिनि सभिनि खे छो सुठा लॻंदा आहिनि, छोकी आत्मा गर्भ में सजा खाई करे ईंदी आहे। गर्भ में आत्मा जी धुलाई भी थींदी रहंदी आहे। आत्मा पंहिंजे पाप कर्मनि खे चुकतो करे करे ईंदी आहे, सभु न, थोड़ा बहुत। ॾिसो, कोई चीज ॾाढी मेरी हुजे, अगरि असां हुनखे हिकु ॾींहुं साफ़ कंदासीं त सुठी लॻंदी न, वरी ॿिए ॾींहुं साफ़ कंदासीं त थोरी ॿियो बि सुठी लॻंदी, टे ॾींहुं थोरी ॿियो, चोथे ॾींहुं ॿियो थोरो ॿियो। हीअं ई आत्मा जॾहिं गर्भ खां ॿाहिरि निकिरंदी आहे न, त थोरी बहुत साफ़ थी करे निकिरंदी आहे। वॾनि खां असां त ॾाढा पहिरियों बि जन्म वठी आयासीं, ऐं पोइ असां बि जॾहिं जन्म वरितो हुयो त हुन खां पोइ वॾा थी करे त ॿिया बि पाप कर्म कया न, त माण्हुनि खे नंढी आत्मा में थोरी थोरी सफ़ाई लॻंदी आहे न, त उहा आत्मा जी सफ़ाई शरीर द्वारा माण्हुनि खे कशिश कंदी आहे। इन करे ॿारनि खे इन सन्यासियुनि खां बि वॾो चईंदा आहिनि। छोकी सन्यासी गुरुअनि आदिनि खे त वॾा थी विया, इन्हनि खे त दुनियादारी जो पतो आहे, विकार आदि जो पतो आहे, लेकिन जो आत्मा गर्भ खां निकिरंदी आहे न, शरीर वठी करे, उन आत्मा खे विकार, बुराइयूं, ये सभु इनजे बारे में पतो ई न हूंदो, ये सभु छा थींदो। ऐं आत्मा पंहिंजे थोड़ा थोड़ा पापनि सां मुक्त थी करे ईंदी आहे, त साफ़ सुथरी हूंदी आहे, सभिनि खे सुठी लॻंदी आहे। लेकिन गर्भ में चई ईंदी आहे परमात्मा खे कि मूंखे हाणे हिन मां कढ, मां पोइ वरी बुरा कर्म न कंदमि। लेकिन गर्भ खां ॿाहिरि निकिरंदी, पोइ त दुनियादारी में अची वेंदी, पोइ त वापसि ॿई कर्म करणु लॻी वेंदी आहे। अॼुकल्ह त नंढेपन में माण्हू ज्यादा समझदार थी वेंदा आहिनि, नंढेपन खां ई उल्टा सुठा कम करणु शुरू करे छॾींदा आहिनि, त पोइ सुठा न लॻंदा आहिनि, छोकी वरी खां आत्मा में विकार बुराइनि जो कचरो जमा थींदो वेंदो। त बाबा चए थो ईअं ई कोई बि असांखे बीमारी थी थिए या कोई भी दुख अचे थो, कोई भी परेशानी अचे थी, कहिड़े भी रूप में असांजो हिसाब किताब चितो थिए थो न, त असांजी आत्मा जी सफ़ाई थी थिए। असां आत्मायूं पाप कर्मनि सां मुक्त था थियूं, असां आत्मायूं पंहिंजो हिसाब किताब चितो था करूं। लेकिन अगरि असां उन समय भी माण्हुनि खे उल्टो सुल्टो चयो, बुरो चयो, त पोइ त वापसि चढ़ी वेंदो न। सम्झो कोई तव्हांखे फालतू में तव्हांजी इंसल्ट थो करे, तव्हांखे गुलामी थो करे, तव्हांखे रोज़ रोज़ तव्हांखे जीअण में परेशान थो करे। लेकिन अगरि तव्हां परमात्मा खे यादि कंदा रहंदव न, लेकिन हुनखे मन सां मुख सां कुझु बि न थींदो, त तव्हांजो उहो हिसाब किताब जल्दी ख़तम थी वेंदो, पोइ ॾिसो तव्हां अॻियां वधी वेंदो। लेकिन अगरि तव्हां बि हुनखे कुझु उल्टो सुठो चयो, पोइ त वरी खां चढ़ी वेंदो न, अलाए हुनजो अलाए सां नयो थो ठहे, लेकिन पोइ चढ़ी त वेंदो न। इन करे बाबा चए थो मन ऐं मुख से सदा शांत रही करे मूंखे यादि करो। हिन समय सभी आत्मायूं पंहिंजे पंहिंजे हिसाब किताब चितो थी करनि। सम्झो पाप जो खातो भई मरण समय भी माण्हुनि खे सजा मिलंदी आहे न, त अगरि असां हाणे माण्हुनि खे असां बि चई छॾियो पुट की मरण समय भी असांखे धर्मराजपुरी में सजा मिलंदी न, तंहिंखां सुठो हाणे ई चितो करे छॾियो न, पोइ मरण समय असांखे सजा न मिलंदी। अगरि हाणे असां परमात्मा खे यादि करे सुठी रीति चितो करे छॾियो, पोइ मरण समय असांखे धर्मराजपुरी में न वञिणो अथव।
करे बाबा से तो कोई भी कर्म वो रखे तो ना तो हमने की खुशी खुशी सा चुट्टू करो परमात्मा की याद में बाबा मदद भी कर दो। अच्छा मीठी मीठी सिकलती बाबू छुट्टी माता पिता बाप दादा जो याद प्यारों गुड मॉर्निंग रूहानी बाप से अच्छा सबे रूहानी बारे के नमस्ते संजीवी रूहानी माता पिता बाप दादा के याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आए अक्षर स्तुति द्वारा मास्टर जाकर ठाण वाला विश्व कल्याणकारी जो अक्षर स्तुति वाला उन्हें ना मतलब मन बुद्धि सदा शांत रहेंगे शरीर का शांत ना अंदर मन बुद्धि शांत देखिए अक्षर स्तुति वाले नहीं आत्मा होंगी ना उनके अंदर ये शुभभावना शुभकामना होंगी ये सभी आत्माओं भी पंहिंजी बुराइन खां बुरी विचारन खां विकारन खां मुक्त थी वेंदा। अक्सर स्तुति वारी आत्मा जो गुण छा हूंदा उहो रहम दिल हूंदा सभिनि जे मथां रहम कंदी वेंदी अगर असां मन सां शांत हूंदासीं तॾहिं बसि साम्हूं वारे खे चईंदासीं न की कोई ॻाल्हि कोन्हे शांत रहो सभु सुठो थी वेंदो। हर आत्मा जी प्रति सदा अक्षर स्तुति वाली आत्मा सभिनि जे लाइ दातापन जी भावना रखंदी मतलब सभिनि जे लाइ दुआ ई कंदी रहंदी कुझु न कुझु मन सां सुठो सोचती रहंदी जंहिंजो मन बुद्धि शांत हूंदो उहा अहिड़ी आत्मा हूंदी आहे जंहिंजो मन बुद्धि शांत हूंदो आहे न उहो पूरी विश्व जी आत्माउनि जे लाइ सुठो सोचती आहे न त टीवी में अगरि थी की हिन ईअं कयूं साम्हूं वारो छा सोचदो वरी त ॾाढो ख़राब माण्हू आहे माण्हू ईअं बुरा कर्म कया अथई लेकिन जंहिंजो मन बुद्धि शांत हूंदो न वो उन माण्हू जे लाइ बि सुठो सोचदी कि अरे हिन परमात्मा हिनखे सम्झ ॾियो पंहिंजी बुरी संस्कार खां हिन ॻाल्हि खां मुक्त थी वञे। अक्षर स्थिति वारी आत्मा के अंदर थीरी भी आत्मा के प्रति घृणा भाव ईर्षा भाव द्वेष भाव ग्लानि भाव नहीं इस वजह से कुछ टीवी में ॾिसूं था न कंहिंजे लाइ बुरो भलो या तव्हांखे कोई कुझु ॿुधाए त अगरि असां हुनजे लाइ ग़लति था सोचूं न त असां हुन सां हिसाब किताब ठाहियूं था असां हुनखे ॼाणदा ई न आहियूं लेकिन असां हुनखे बुरो चयो मतिलबु मुंहिंजे हुन सां हिसाब किताब छॾी त पोइ उहो ई मन में पोइ हलचल कंदो पाप जो बोझ असांखे चुकतो करणो पए अगरि मन बुद्धि सां शांत रहंदासीं परमात्मा की याद में रहंदासीं न त असां कहिड़ी बि आत्मा जे प्रति घृणा भाव द्वेष भाव ईर्षा भाव ग्लानि करण जो भाव असांजे मन में ईंदो ई न इहो ई हाणे पंहिंजे पाण खे ईअं ई ठाहिणो आहे इहो ई जॾहिं असां अहिड़ो ठही वेंदासीं न इहो ई पंहिंजे मथां बि कल्याण करण ॿियनि जे मथां बि कल्याण करण स्लोगन आहे शांति जी शक्ति अन्य जे क्रोध अग्नि खे बुझाइण जो साधन हाणे ख़ुदि पहिरियों असांखे सदा मन सां बि ऐं मुख सां बि सिर्फ़ु माण्हू मुंहं सां शांत रहंदा आहिनि मन में सोचंदा रहंदा आहिनि लेकिन मन में भी असां परमात्मा खे याद कंदा रहंदासीं न त मन भी शांत मुख भी शांत वो आत्मा खे भी शांति जी किरण मिलंदी वो भी क्रोध खां मुक्त थी वेंदी। अच्छा ओम शांति बाबा खे याद